मुझे भाउ से अमीर अली टीचर मास्टर उनकी नौकरी ड्यूटी हुई वो ड्यूटी को निकिरी तंहिंखां बाद बोसने पहुतो आहे उते उनखे शहीद कयो वियो आहे 10 तारीख़ 10 तारीख़ शहीद कयो वियो आहे। उन खां बाद में असां पूरी तस्दीक सां सोच करे पंहिंजे हिसाब सां करे असां जेके एफआईआर दाख़िल कराई आहे असांजी दुश्मनी उहे दुश्मन जिन जे मथां असां एफआईआर दाख़िल कराई आहे। बाक़ी क़ौम जेका बि आहे जलमानी हुजनि या मिक्स कटवार हुजनि मक़सदु जेकॾहिं का बि ॻाल्हि घटि वधाई कनि था पिया त उहो हर को जवाबदार पंहिंजो पाण आहे। असांजी जंहिं सां असां क़ानूनी चारो अख़्तियार कयो आहे असां उन क़ानूनी चारे ते मुकमिल क़ाइमु आहियूं। असां कंहिंसां बि बेवाजिबी करणु न चाहियूं था, न को असांजी का ज़रूरत आहे की बेवाजिबी करण जी। बाक़ी हक़ जो चारो वरितो आहे इन ते असां बिल्कुलु क़ाइमु आहियूं। असां कंहिंसां बि पराए बयाननि सां जेके मीडिया थियल न बिल्कुलु साफ़ असांजो हिनखां इनकार आहे। हीअ ग़लति ॻाल्हि कनि था पिया, हीअ ग़लति बयानी असांखे का पंहिंजे हिसाब कनि कान्हे। असां आला अख़्तियारनि खे बि अपील था कयूं त असां एसएसपी साहिबु DIG साहिबु असां इंसाफ़ कयूं। असां पर लिखियलु पढ़ियलु घराणे कारोबारी माण्हू असां तमामु असांखे हर माण्हू तमामु तंग कयो वियो आहे। असांजे लाइ ख़ुदा करे इंसाफ़ कयो वञे।